अजकल यार औरतुनि वीचारनि खे आज़ादी खपे, औरतुनि खे हक़ खपनि, हुकूक औरतुनि जा। अल्लाह ताला रहम फरमाए। चवामी अबे अम्मा ॼणी निपनी हुन जा गंद कढियूं, हुनखे बीमारी सीमारी में इलाज करायूं, अलाए किथां मेहनतूं मज़दूरियूं करे बच्चे खे खीर पीआरियूं, बिस्कुट खारायूं, हलवा खारायूं, मिठा मिठा ताम खीर पीआरियूं। 12 सालनि ताईं अबे अम्मा हुनखे कपिड़ा वठी ॾिना, हुनजे नफ़े जा, हुनजे नुक़सान जा, हुनजे चङाईअ जा, हुनजे मदाईअ जा ज़िम्मेवार रहिया। पाले 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 जवान जमल कयूं। जमल 12-14 सालनि जी थी, हाणे छोकिरी आज़ाद आहे बाबा, हक़ वकीला, आकिला, बालिगा। औरत के भी हक़ आहे, जैसा वणे सां शादी वञी करे। इस्लाम खामखा ज़ुल्म थो करे त अबो ज़रूर पढ़ाएसि, इस्लाम ज़ुल्म थो करे त मां पढ़ाएसि। वेचारी औरत जो हक़ ई कोन्हे, हुनखे इख्तियार ई कोन्हे। अफ़सोस मुसलमान तो जी अदालत था जै 25 साल खिदमत कई, 15 साल खिदमत कई, 10 साल खिदमत कई, 10 महीना मां हुनखे सीने में संभालियो, पंहिंजे जान जो रत पीआरियो, हुनजे मथां मुजादा पंहिंजी बाल दौलत कुर्बान कयो। उन्हनि जो हक़ ई कोन्हे को 12-15 साल बालिग़ थिए खां पोइ हाणे हक़ रखी रहो कुल हिते माशाअल्लाह जैसा वणे तसा हली वञे, छो त औरत खे आज़ादी खपे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, इस्लाम बेइंसाफ़ी कोन थो करे, पर बैन अल-अक़वामी कानून बि कोन थो चाहे जेको 12 साल तुंहिंजी खिदमत करे उनजी हिकिड़े कलाक में खिदमत लुढ़ी वञे। इहा इंसाफ़ ना है, अदालत ना है। खुदा खां दुआ घुर तरब करीम जी साल समझ नसीब फरमाए छॾे असांखे। मां गुज़िरियल महीने लाड़काने में भी इन मौज़ूअ ते अर्ज़ कयो हो, तव्हांखे भी अर्ज़ करे थो छॾियां, यादि रखो अॼुकल्ह असांजो नौजवान तबिको पढ़ियो लिखियो चवंदो आहे त औरत आज़ाद आहे, मर्द भी आज़ाद आहे, सभिनी खे ख़ुदा आज़ाद पैदा कयो आहे। औरत मर्दी वारी आहे, जंहिंसां वणे तंहिंसां पढ़जे। पीउ जी मर्दी अंधे सां, मंडे सां, लूले सां, लंगड़े सां, काणे सां, कारे सां, कोझे सां, जहिड़े सां, सुञे सां, जाहिल सां, ॼट सां पढ़ाए बस हली वञे। न, तवज्जो कर, पंहिंजे सीने ते सोच, तूं ॿियनि खे न सोच, साइमा खे न सोच, कंहिं ॿिए खे न सोच, कंहिं ॿिए जे कंहिं सलाह न सोच। ईमान सां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर समझी, तुंहिंजी धीअ हुजे, तुंहिंजी न्याणी हुजे, तुंहिंजे घर में ॼाई हुजे, 15 साल तो हुनखे निपायो हुजे ऐं 15 साल खां पोइ हली वञे, तोखां पुछे बि कान, मशवरो बि न वठई। ख़ुदा जो कसम, नबी जो उम्मती आहे, कलमो भरे ॿुधाए ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, तोखां न पुछे नी कलमे जो कसम थी ॾुख थींदी या राज़ी थींदे? ॾाढे चवनि था ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो, लॼी था छो था? तो तोखे ॾुख थींदो, बाक़ी ॿिए मुल्ला जी ज़ाल धीअ हली वञे, कंहिं फ़क़ीर जी हली वञे, कंहिं वॾेरे जी हली वञे, पोइ तो अब हक़ आहे सभु कंहिंखे। कहिड़ो हक़ आहे? हक़ इहो ई न आहे। मुंहिंजे प्यारे आका करीम जी ज़ात फरमाइनि था, अय्युमा इमरातिन नकहत बग़ैर इज़्न वलियहा फनिकाहुहा बातिलुन बातिलुन बातिलुन। सरकार जी हदीस पाक जा लफ्ज़ हन मां पेश करे सघां थो। सरकार फरमाए था, जेका औरत पीउ ऐं माउ जे इजाज़त खां सवा निकाह थी करे, उन जो निकाह बातिला बातिला बातिला। ॿी हदीस पाक आहे, सरकार फरमाए था, जेका औरत पीउ माउ खां पुछे कान थी, अज़ीज़न करीबन खां पुछे कान थी, बिना पुछा जे निकाह थी कराए, अगरचे निकाह थी कराए पर इन निकाह जी हैसियत ज़िना जहिड़ी आहे, गोया ज़िना थी कराए। अल्लाह ताला शला सां मुसलमान खे गैरत ॾे चवामी। और मुझा प्यारा भा, हकूक आहन, लेकिन ये हकूक तो छोड़ो आगे रसो कड़ी छड़, सब कह के आजाद छड़। अल्लाह ताला जी जात बाबरकात असाजे मथा पर्दो फर्ज कयो आहे या ना है? कुरान पाक में अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। ऐ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब करीम जी ज़ात बाबरकात के हुक्म तो फरमाया त तू पंहिंजे ज़ालुनि खे फरमाए, मोमिननि जे घरवारनि खे फरमाए, ऐ मोहम्मद पंहिंजे धीअरुनि खे फरमाए, युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन। मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे अमर फरमायो आहे त अव्हां पंहिंजे मुंहनि खे ढकियो, धारनि मर्दनि खां मुंह पंहिंजा लिकायो, जे धारे जी तव्हां जे मथां नज़र न पवे। छाजे करे त औरत जी इज्जत ऐं वक़ार इन में आ जो धारे जे नज़र खां महफूज़ रहिजी वञे। इस्लाम त औरत जो दर्जो बुलंद कयो आहे। इस्लाम जे खां अॻु में औरत खे क़त्ल कयो वेंदो हो, जेरे दफ़न कयो वेंदो हो। इस्लाम चयो त इस्लाम तो फरमाए त औरत माउ आहे, औरत माउ आहे। हिकिड़ो सहाबी आहे, मुंहिंजे नबी करीम खां पुछे तो, या रसूल अल्लाह सभ खां अफ़ज़ल हक़ कंहिंजो आहे? नबी से फरमाइनि था, माउ जो। पाण फरमाए अर्ज़ कई कि भला पोइ? पाण फरमायो वरी ॿीहर बि माउ जो।
या रसूल अल्लाह परी 3 दफ़ो पो पण फरमाइन था पो बि माउ जो चे किबला 4थो दफ़ो तो पुछा पो पण फरमाइन था हाणे पीउ जो माउ जो माउ जो माउ जो 4थे नंबर ते पीउ जो। नबी करीम औरत जो मकाम बुलंद कयो जो नबी सही फरमाइन था अल जन्नत तहत अक़दाम उम्महातिकुम। ओ मुसलमान जन्नत खपई त पीउ ऐं माउ जी ख़िदमत कर। माउ जे पेरनि जे हेठां मां अल्लाह जन्नत रखी छॾी थी। पोइ इन्हनि जो हक़ ई कोन्हे, न को अबे जो हक़, न को अम्मा जो हक़, छोकिरी हक़ आहे। 12-15 साल खां पोइ मर्दी वारी आहे। मोमिननि जी मां आयशा सिद्दीका सभु चओ रज़ी अल्लाह तआला अन्हा। उहा आयशा सिद्दीका मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिंजे लाइ ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हज़रत जिब्रील खे रवानो थो फरमाए जिब्रील वञ हे नूरानी सूरत खणी मुंहिंजे मुहम्मद करीम खे ॾेखारे आ। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था हज़रत जिब्रील हिकिड़ी नूरानी सूरत खणी मुंहिंजे आॾो रेशमी कपिड़े में आयो आहे। चवे थो या रसूल अल्लाह हीअ निहारियो ऐं जिब्रील हीअ केरु आहे। जिब्रील अर्ज़ु करे या रसूल अल्लाह अल्लाह मूंखे चयो आहे त मुस्तफ़ा खे वञी ॿुधा त या मुहम्मद करीम जी दुनिया में बि कुंवार आहे त आख़िरत में बि कुंवार आहे। जमल नबी पाक अलैहिस्सलाम जो निकाह थी रहियो आयशा सिद्दीका सां उन वक़्त में आयशा सिद्दीका 8 सालनि जी आहे, बालिग़ नाहे, नाबालिग़ आहे। शरीयत जो मसइलो आहे त नाबालिग़ औरत जो निकाह पीउ माउ करे सघे थो, ईजाब ऐं क़बूल पीउ माउ कंदा आहिनि। हाणे नाबालिग़ न्याणीअ जो निकाह जॾहिं नबी सां थो थिए त अबू बकर खां पुछिजे थो, आयशा खां कोन थो